नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जामशोरो NPCIH मदर विंग जो इजलास अल हबीब रेस्टोरेंट जामशोरो सैयद अली शाह राशिदी जी सदारत में थियो, जंहिंमें तंज़ीम जी कारकर्दगी खे बहितर मुअसर बणाइण ते गौर वीचार कयो वियो। तफ़सील मूजिब इन मौक़े ते नवनि ईंदड़ मेंबरनि खे NPCIH मदर विंग ज़िला जामशोरो जे हिकु ख़ासि गॾिजाणी मरकज़ी चेयरमैन साईं अली शाह राशिदी जी ज़ेर सदारत अल हबीब होटल जामशोरो में थी, जंहिंमें डिस्ट्रिक्ट चेयरमैन मोहम्मद नवाज़ लुंड समेत ज़िले उहिदेदारनि शिरकत कई। मरकज़ी चेयरमैन साईं अली शाह राशिदी साहब तरफ़ां NPCIH मदर विंग ज़िले जामशोरो जी मुकम्मल बॉडी अनाउंस कई वई ऐं समूरनि उहिदेदारनि खे मुबारकबाद सां गॾु हिदायत कई वई त मुल्क में क़ौमी हम आहंगी लाइ पंहिंजो वधि खां वधि किरदारु अदा करे पाकिस्तान ऐं इदारनि खे मज़बूत करण जे लाइ कमु कयो वञे। इन मौक़े ते इजलास में हक़ नवाज़ चांडियो, काज़ी ख़ालिद हुसैन, आमिर ख़ान, रफ़ीक अहमद खोसो, सादिक अली खुश्क, अताउल्ला बिरोही, बख्श अली रायपोटो, शफ़ी मोहम्मद शाह, अलमुद्दीन अब्बासी, दोदो ख़ान खोसो, कुर्बान अली भंड, सरफराज अली नारेजो, इमदाद अली विंगोरो, मोहम्मद यूसुफ बारिजो, जामी शीदी समेत वॾे तादाद में मेंबरनि शिरकत कई। इन मौक़े ते मरकज़ी सदर सैयद राशिद अली शाह नवनि मेंबरनि खे भलीकार कंदे तंज़ीमी अमूर में भरपूर सरगर्म थियण जो चयो त जीअं अवाम ताईं तंज़ीम जो पैगाम पहुचाए सघिजे, पाकिस्तान जी ख़ुशहाली में हिसो विझी सघिजे, पंहिंजी ईंदड़ नस्लुनि खे तरक़ी याफ़्ता पाकिस्तान ॾेई सघिजे।